अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 8 डिसंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे सक़ाफ़त वारे ॾिहाड़े सॼी सिंध खे हिकु आवाज़ करे छॾियो। धरती सां मुहबत जे इज़हार लाइ सॼी सिंध में सक़ाफ़ती रैलियूं ऐं मेड़ाका मुनक़िद। क़ौमी गीतनि ते रक़्स। कराची में अफ़सोसनाक सूरतहाल, सक़ाफ़ती रैली जी रस्ता रोक। पुलिस जी रैली में शरीक माण्हुनि ते लठबाज़ी, शीलिंग, केतिराई गिरफ़्तार। वर्ल्ड सिंधी कांग्रेस SUP GA सिंध मुहाज़ ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां वाक़े जी मज़मत। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौरु कार्रवाई जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जी सक़ाफ़ती ईद सॼी सिंध खे मुतहद करे छॾियो ऐं हिकु आवाज़ करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं बि मुनक़िद कयूं वियूं। उन सां गॾोगॾु सक़ाफ़ती रैलियूं कढी सक़ाफ़त ऐं धरती सां मुहबत जो इज़हार पिणु कयो वियो। कराची में सिंध जी सक़ाफ़ती ईद वारे ॾींहुं शाराए फ़ैसल ते पुलिस क़ौमी कारकुननि जी रैली मथां शीलिंग करे 70 खां मथे कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। कराचीअ जे शाराए फ़ैसल ते GA सिंध तहरीक समेत क़ौमी कारकुन जे रैलियुनि खे पुलिस तरफ़ां कंटेनर हणी रोकियो वियो, जंहिं कारकुननि ऐं पुलिस विच में छिकताइण वारी सूरतहाल पैदा थी वई। पुलिस शीलिंग करे अछनि कपड़नि ऐं सक़ाफ़ती रंगनि में रंगियल पुरअमन नौजवाननि ऐं क़ौमी कारकुननि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं उन सां गॾोगॾु गिरफ़्तार पिणु कयो। सिंध जे सक़ाफ़ती ॾिहाड़े जी रैली दौरान गिरफ़्तार कयल नौजवाननि जी आज़ादी लाइ एडवोकेट आमिर वड़ाइच जी अॻवानी में वकील सदर पुलिस स्टेशन पहुता, जितां गिरफ़्तार थींदड़नि खे आज़ादु कराइण खां पोइ डिफेंस थाणे जो रुख़ कयो वियो, जिते पिणु वकीलनि जी टीम पहुची नौजवाननि खे आज़ादु करायो। वकीलनि जो चवणु हो त हीउ पुरअमन जशन मल्हाईंदड़ माण्हुनि जी बिना सबब जे गिरफ़्तारी सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि जो हिसो आहे। असीं न सिर्फ़ु इन अमल जी मज़मत करियूं था, पर असीं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयूं था। सिंधियन नेशनल कांग्रेस जा अॻवान पिणु गिरफ़्तार थींदड़नि ताईं पहुता। GA सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी नेशनल कांग्रेस जे सारंग जोयो कराची पुलिस खे चेतावनी ॾींदे चयो त कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त सॼी सिंध में रस्ता रोक कई वेंदी। अॻवाननि जो वधीक चवणु हो त सिंधी माण्हुनि जो ॾोह इहो आहे जो उहे अजरक ऐं सक़ाफ़ती वेस में आहिनि। ॿुधायो त दहशतगर्द केरु आहिनि, पंहिंजी धरती ते सक़ाफ़त मल्हाईंदड़ दहशतगर्द आहिनि या कूड़ी वफ़ाक़ी जमहूरियत जो ढोंग कंदड़ हिन क़ौमनि जे क़ैद खाने वारा मालिक ऐं उनजी बछल पुलिस दहशतगर्द आहे। GA सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधीअ जो चवणु हो त GA सिंध तहरीक जे कारकुननि फ़हीम बुरड़ो, शकील चांडियो, फ़िदा महर समेत केतिरनि ई कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि पारां पुलिस जे अहिड़े अमल जी मज़मत कई वई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पिणु मज़मत कंदे चयो आहे त कराचीअ जे शाराए फ़ैसल ते रैलियूं रोकण, रस्ता बंदि करण लाइ कंटेनर बीहारण ऐं पुलिस तरफ़ां शीलिंग, ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं लठबाज़ी जी मज़मत करियूं था। सक़ाफ़ती ॾींहं ते रैली में शिरकत कंदड़ क़ौमी कारकुन ऐं नौजवाननि जे ज़ख़्मी थियण, केतिरनि जी गिरफ़्तारी जा वाक़िआ इंसानी हक़नि जी भञकड़ी आहिनि, जेके इज़हार राय ऐं सक़ाफ़ती आज़ादी ते सिधो हमिलो आहिनि। हीअ रियासती रवैयो अफ़सोसनाक नाहे, पर सुभाणे जी तारीख़ में हिकु ऊंदाहे बाब तौरु लिखिबो।
जॾहिं धरती जा वारस पंहिंजे ई वतन में ख़ुशी सकाफ़त ऐं सुञाणप जा रंग आज़ादी सां नथा भरे सघनि तॾहिं इहा सूरतहाल जबर ऐं ग़ुलामी जी बदतरीन अलामत आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस मुतालबो कयो त कराची जे शाराए फ़ैसल ते रुकावटूं ऐं पाबंदियूं विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गिरफ़्तार कयल क़ौमी कारकुननि खे बिना शर्त जे आज़ादु कयो वञे। सिंधियुनि जी सकाफ़ती सुञाणप जी तमाम इज़हार राय जे हक़नि खे यकीनी बणायो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस वाज़े करे थी त सिंध जे माण्हुनि ख़िलाफ़ अहिड़ो हर जबर ऐं ॾाढ नाक़ाबिले क़बूल आहे। असां हर फोरम क़ौमी बैन अवी ऐं इंसानी हक़नि जे इदारनि ताईं हीअ आवाज़ु पहुचाईंदासीं ऐं सिंधी क़ौम जे सकाफ़ती ऐं इज्तमाही हक़नि जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद जारी रखंदासीं। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो पारां सिंध जी हज़ारे सालनि खां शाहूकार कल्चर तमदन तहज़ीब वारे ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध हुकूमत तरफ़ां कयल बरबरियत ऐं शाराए फ़ैसल बंदि करे सकाफ़ती रैली जी रस्ता रोक करण जी मज़मत कई वई। पंहिंजे जारी कयल बयान में जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ चांडियो जो चवणु हो त अॼु असांजे हज़ारनि सालनि जी तहज़ीब तमदन जो ॾिहाड़ो हो। उन एकता जे ॾिहाड़े ते सॼी सिंध हिक ॿिए खे वाधायूं ॾिए पई। उन वाधायुनि ख़ुशियुनि जे जशन में कराचीअ खां नगर पार्कर ऐं कारूंझर ऐं केटी बंदर खां कश्मोर ताईं सिंध महकी पई हुई। ॻाढ़ो झंडो मासूम ॿारनि हथनि में खणी अजरक ऐं अछा वेस पहिरे ऐं सिंध जे तहफ़ुज़, सिंध जी आज़ादी, सिंध जी तरक़ी, सिंध जो मुस्तक़बिल ऐं वजूद बचाइण, औरत जी अज़मत ऐं जो तहफ़ुज़, ख़ुशहाली, धारियनि जी यलगार खां महफ़ूज़ सिंध ऐं मनुष्यात खां पाक सिंध ऐं तालीम जे वाधारे वारी सिंध जे नारनि ऐं स्लोगन सां सिंध जॾहिं सॼी दुनिया में एकता ऐं ॿधी जो ॾींहुं मल्हाए पई, उन ॾींहं ते सरकार कराचीअ में शाराए फ़ैसल मेन शहरा बंदि करे ऐं सॼे असांजे उन क़ौमी ॾींहं खे सबोटाज करण जे लाइ शेलिंग कई आहे। कराची जूं शाहराऊं बंदि कयूं वयूं त लखा सिंधी कराची प्रेस क्लब ते गॾिजनि। ही ज़ुल्म ऐं नाहक नाहे त पाकिस्तान में सिंध जो तेल गैस लुटनि था, सिंध जी मईशत वसीला दौलत लुटनि था, सिंध जा इख्तियार ऐं वजूद लुटनि था। उन लुटमार ऐं ज़ुल्म ऐं दरिंदगी जे ख़िलाफ़ सिंध पुरमन मज़ाहिमत करे थी। उहा मज़ाहिमत इंसानी ज़ात जे बका जे लाइ आहे, सिंध में बुनियादी इंसानी हक़नि जे बहाली लाइ आहे, जबरी गुमशुदगियुनि ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे। मासूम बच्चनि खे खणी गाइब कयो, धाड़ेल राज, मनुष्यात राज ऐं लुटमार जे राज जे ख़िलाफ़ असीं अॼु पुरमन तौर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं पिया। पंहिंजी औरत जी अज़मत ऐं लॼ जे लाइ धारियनि खां महफ़ूज़ सिंध, इल्म वारी सिंध ऐं ख़ुशहाल सिंध ऐं मनुष्यात खां पाक सिंध जे स्लोगन ऐं नारनि सां सिंध महकी पई। पर तव्हां गोलियूं हलायूं आहिनि, तव्हां शैलिंग कई आहे, इहा बदमाशी आहे पीपल्स पार्टी जी। ही बुनियादी तौर ते सिंध जे उन आवाज़ जी तौहीन आहे जेका मुसलसल पाकिस्तान जा हुक्मरान कंदा आया आहिनि ऐं अॼु कई अथनि। वहशत ऐं दरिंदगी आहे, मज़म्मत कयूं था, पर सिंध तव्हांखे फबाइण, लुटाइण, मारण ऐं तबाह करण न ॾींदासीं। सिंध जा पुट ऐं नियाणियूं जागी पिया आहिनि। सरकारी सरपरस्ती में मनुष्यात जे ख़िलाफ़ सिंध जागी पई आहे। सरकारी करप्शन ऐं गुंडा राज जे ख़िलाफ़ सिंध जागी पई आहे। सिंध जी वहदत ऐं वजूद ऐं आज़ादी जे लाइ सिंध जागी पई आहे। सरकार जी गुंडागर्दी नामंज़ूर, सिंध जी आज़ादी ऐं ख़ुशहाली ज़िंदाबाद, सिंधियत ज़िंदाबाद, सिंध जी तहज़ीब ऐं एकता ज़िंदाबाद। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैद ज़ैन शाह पंहिंजे बयान में चयो आहे त कराची जे शराए फ़ैसल ते पुरमन सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदड़ नौजवाननि मथां शेलिंग ऐं बदतरीन तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी सख़्त मज़मत कयूं था। सिंध जे माण्हुनि खे हाणे पंहिंजे वतन में ई पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जी सज़ा ॾिनी पई वञे। यादि रहे त पीपल्स पार्टी जेका सिंध जे माण्हुनि जे वोट जे ज़रिए सिंध मथां 18 सालनि खां क़ाबिज़ आहे, उन जमायत
कराची में पुरमन रैली जे मथां तशदुद शीलिंग गिरफ़्तारियूं ऐं हथ ठोकियो वाक़ियो करे सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि ऐं सिंध वासियुनि जी दिलि आज़ारी कई आहे। सैयद ज़ैन शाह चयो त हिन वाक़े जी जेतिरी बि मज़मत कजे उहा घटि आहे। असां सम्झूं था त मौजूदा पीपल्स पार्टी सरकार जेका हिन वक़्तु जंहिं अंदाज़ सां हुक्मरानी करे रही आहे उहा ताक़त बंदूक ऐं तशदुद जे ज़रिए सिंध मथां राज करणु चाहे थी। सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में वधीक चयो त सिंध जे माण्हुनि खे हाणे सम्झणो पवंदो त जेके हुक्मरान असांखे असांजे वतन में टोपी ऐं अजरक ते सिंध जा गीत ॻाइण ते तशदुद कनि था, उन्हनि हुक्मरान खे हाणे इख़लाक़ी जवाज़ नाहे त हू सिंध मथां हुकूमत कनि। हिन वाक़े ते सॼी सिंध ॾुखोयल आहे। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त हुक्मरान जेके हूअं ई सिंध दुश्मन फ़ैसिलनि में अॻियां हूंदा आहिनि, उन्हनि हाणे सिंध जे पुरमन माण्हुनि जे मथां जेके पंहिंजी धरती जा गीत ॻाए अजरक टोपी पहिरें सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण लाइ कराची जे शराए फ़ैसल ते झुमरियूं हणी रहिया हुआ त उन्हनि खे रत में वेझारे सॼी सिंध में बदतरीन हुक्मरानी ऐं सिंध दुश्मनी जो सबूत ॾिनो आहे। नाम्यारे शाइर महर टिबाई मज़मत कंदे चयो आहे त हैरत आहे त सिंध सरकार खां सिंध धरती जो हुसन बि बर्दाश्त नथो थिए। इरफान आलमाणी लिखियो, धरती धड़ियुनि सां ई सलूक ॿुधाए थो त असीं ग़ुलाम इब्न ग़ुलाम आहियूं। हिन पुलिस एहलकार खे इहो हक़ कंहिं ॾिनो आहे त हिकु सिंधी खे घटि वधि ॻाल्हाए। छा को दहशतगर्द या ॾोहारी सां बि अहिड़ो सलूक रखंदो आहे? हथे ख़ाली पुरमन पंहिंजी सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइण लाइ निकितल नौजवाननि सां हिन सलूक पुठियां कहिड़ी क़ुवत आहे? IG सिंध हिन जो नोटिस वठी फ़ौरी तौरु बद इख़लाक़ एहलकार खे मुअतल करे। सहाफ़त में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप रखंदड़ विंगस चयो आहे त सिंध में न मुशरफ जो राज न ज़िया जो राज आहे। हिन वक़्तु सिंध ते हुक्मरानी कंदड़ पीपल्स पार्टी आहे, जिन खां सिंधी सक़ाफ़त ॾिहाड़ो बि बर्दाश्त नथो थिए। आख़िर सिंधियुनि खे कराची में ॾिहाड़े मल्हाइण खां रोके पीपल्स पार्टी कंहिंखे पैगाम ॾेई रही आहे। सिंध खे उन्हनि पैगाम ॾेई छॾियो त उन जे लाइ सिंधी सक़ाफ़त ॾिहाड़े जी बि अहमियत न आहे। बाक़ी खोखला बयान जारी करे चवंदा त हीअ असांखे सिंधी सक़ाफ़त ॾिहाड़े सां प्यार आहे। हुसैन बख़्श थेबे लिखियो, हिन फ़ाशिस्ट साम्राज्यनि जा बुनियाद अजरक टोपी ऐं पटके सां लोॾनि था। हीअ केॾनि कमज़ोर बुनियादनि ते बीठा आहिनि जो संदन रियासत जा बुनियाद अजरक टोपी ऐं पटके सां लरसण लॻा आहिनि। हिकु तरफ़ हुननि हाणे 27वीं तरमीम में मिलियल सुपर मार्शल जे बेहदो हिसाब इख़्तियारनि जो इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। उन जो बदतरीन मिसाल 7 तारीख़ जे पुरमन सक़ाफ़ती गॾिजाणियुनि लाइ ईंदड़ माण्हुनि खे कराची ॿिनि हंधनि ते गिरफ़्तार करे सक़ाफ़ती मेड़नि ते पुलिस हलाऊं करे कयो आहे। हिन फ़ेल में पीपल्स पार्टी हुक्मरान जो किरदारु दलाली वारो रहियो आहे। ॿिए तरफ़ सॼी सिंध में हर ज़िले में पंहिंजनि बाडनि खे मुकमिल इख़्तियार ॾेई छॾिया अथनि। पुलिस, कमानी, डिप्टी कमिश्नर, अदालतूं हिननि जी मर्ज़ी खां सवाइ साह बि कोन खणी सघंदियूं। उन जो मिसाल सिंध जे दिलबरनि गनी अमान ऐं सरमद मीराणी जी ज़मानत ग़ैर क़ानूनी रद्द करणु आहे। मूंखे अॻिते बि ईअं पियो लॻे। जवाब में असांखे पंहिंजे 7 करोड़ आवाम सां ॻोठ वञी उन्हनि खे तयारु करणु घुरिजे। उहे असांजी असुलु ताक़त आहिनि। सिंध जी बक़ाई आज़ादी बि उतां ई हासिलु थींदी। सिंध जी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो जिते सिंध में मल्हायो वियो, उते परॾेह में पिणु तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। ऑस्ट्रेलिया जे शहर बर्सबीन में सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़े जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब खे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो टेलीफोनिक ख़िताब कयो। अयाज़ लतीफ़ पली जे ख़िताब कंदे चयो त सिंधी माण्हू उहे आहिनि जेके जंहिं वतन में वेंदा आहिनि उते पंहिंजे वतन सिंध खे बि यादि कंदा आहिनि ऐं उन वतन जा बि वफ़ादार ऐं उन जा घणघुरा हूंदा आहिनि जिते हू वञनि था। सिंधी उहे न आहिनि जिते वञनि अझो रोज़गार ऐं इल्मु मिले उन मुल्क जे उन वतन जी गिला कनि ऐं उन्हनि जे माण्हुनि खे घटि सम्झनि, उन्हनि खे मतरूका चई बेइज़त कनि ऐं उन्हनि खे चवनि त हीअ असांजो मुल्क कोन्हे। जंहिं करे आउं चाहियां थो त ऑस्ट्रेलिया में सिंधी हुजनि, जापान, अमेरिका, कैनेडा जिते बि हुजनि, उहे पंहिंजी सिंध सां प्यार बरक़रार रखंदे उन मुल्क जंहिं में रहनि था उन्हनि सां प्यार कनि। आउं तव्हां मां उमेद थो करियां त तव्हां ऑस्ट्रेलिया जे क़ानून जो, उतां जी आवाम जो ऐं ऑस्ट्रेलिया जे कल्चर जो, उते रीतनि रस्मनि जो ईअं एतिराम कंदा जीअं सिंध जो ऐं पाकिस्तान में रहंदड़ माण्हुनि जो कयो था।
अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त ऑस्ट्रेलिया जे माण्हुनि वसीले ऐं सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां त पाकिस्तान सॼी दुनिया जे माण्हुनि खे ऑस्ट्रेलिया जी आदमशुमारी 2,60,00,000 जे वेझो आहे ऐं पाकिस्तान जी आदमशुमारी 25 करोड़ आहे। यानी सॼे पाकिस्तान जी आदमशुमारी ऑस्ट्रेलिया खां ॾहूणी आहे, पर ऑस्ट्रेलिया जी जेका साइज़ आहे तक़रीबन 9 मिलियन किलोमीटर स्क्वायर आहे ऐं पाकिस्तान सॼी जी साइज़ तक़रीबन 8,80,000 स्क्वायर किलोमीटर, यानी ऑस्ट्रेलिया आबादी में पाकिस्तान जो 10हों हिसो आहे। पाकिस्तान उन खां 10 ते वधीक आहे ऐं साइज़ में ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खां 10 ते वॾो आहे। एॾे वॾे मुल्क में जेके सहूलियतूं आहिनि इल्मु साइंस ऐं तरक़ी जूं, उन्हनि जो अञा पाण सही फ़ाइदो न वरितो आहे। हिन वक़्त बि ऑस्ट्रेलिया में तक़रीबन 1,20,000 पाकिस्तानी आहिनि, उन्हनि में सिंधी अटे में लूणु बराबरि आहिनि। ॿिए पासे रुॻो भारत जा तक़रीबन 1 मिलियन माण्हू रहनि था। ऑस्ट्रेलिया में 26 मिलियन माण्हुनि में तव्हां सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो आहे, तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो। कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध सक़ाफ़ती लड़ी में पोइजी वई। रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। सिंध जी वहदत जी हिफ़ाज़त जो वचन बि वरजायो वियो ऐं सिंध जी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार पिणु कयो वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे निढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। नौजवाननि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढियूं वियूं। बदीन में नेशनल स्कूल एंड कॉलेज जी बिल्डिंग तां 60 फुट डिघो सिंध जे नक्शे वारो झंडो फड़कायो वियो। नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स पिणु कयो वियो। जामशोरो में आल मंज़र ते पिणु नौजवाननि जा मेड़ा मतल नज़र आया, जिन पंहिंजी धरती, पंहिंजी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। हैदराबाद में सक़ाफ़ती रंगनि में जरकी पियो हो। हर तरफ़ अजरक ऐं टोपी वारनि जूं रैलियूं ऐं रक़्स ॾिसण में आयो। हैदराबाद शहर जे कासिमाबाद, लतीफ़ाबाद ऐं बहराड़ी वारनि इलाइक़नि मां रैलियूं कढी माण्हू क़ाइमु थियल मुख़्तलिफ़ कैंपनि ते पहुता। नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं हयूं वियूं। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकितल रैलियूं प्रेस क्लब ऐं सिंध म्यूज़ियम पहुचण ते जशन वारो माहौल हो। कोटड़ीअ जे अलमदीना चौक ते सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सवें माण्हू थिया, जॾहिं त नामियारे फ़नकार अहमद मुग़ल, सरमद अयाज़, बख़्तावर मारवी ग्रुप, कादिर बख़्शी मिठू, मास्टर ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो वियो। नौजवाननि झुमरियूं हयूं। शहीद बेनज़ीराबाद में बि सक़ाफ़ती गुल टिड़ी पिया। निढा वॾा शहर महकी उथिया, रैलियूं कढियूं वियूं, जशन मुनक़िद कयो वियो। प्रेस क्लब वारो थियल मुख्य तक़रीब में माण्हुनि जो समुंड उथली पियो। नौशहर, फिरोज़ ऐं सागड़ ज़िलनि जे निढनि वॾनि शहरनि में पिणु अजरक ऐं टोपी वारनि जूं रैलियूं ॾिसण में आयूं। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां थियल तक़रीब में सोसाइटी नवाबशाह खां GM फ़क़ीर जे आस्थाने मां आचर फ़क़ीर, हुसैन फ़क़ीर ऐं फ़क़ीर मुश्ताक जी अॻुवाणी में फ़क़ीरनि पेरनि में छेरूं ॿधी साज़नि सां गॾु सुफ़ियाना कलाम ॻाईंदे रैली जी शक्ल में तक़रीब में शिरकत कई। जसकम बशीर ख़ान कुरैशी पारां 2 धारदार रैलियूं सकरंड खां सरफराज़ मेमण, हनान अब्बासी, नासिर अब्बास ऐं सागड़ रोड तां अली रज़ा ख़ासखिली, मुनीर अबड़ो ऐं इरफ़ान अबड़ो जी अॻुवाणी में रैली कढी वई। STP पारां रीगल चौक खां ज़िले सदर शाहनवाज़ किरियो, अली नवाज़ कात्यार, ज़ाहिद विस्तड़ो जी अॻुवाणी में रैली कढी वई। सिंध यूनाइटेड पार्टी पारां डॉक्टर मुमताज़, तस्वर फुल, साजिद किरियो ऐं वहीद मिठाणी जी अॻुवाणी में नए नाके सकरंड रोड खां रैली कढी। ज़िले काउंसिल रोड खां रक्षा यूनियन ऐं ऑटो पार्ट्स पारां रहमतुल्लाह बोज़दार, परवेज़ महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी सक़ाफ़त खे भेटा पेश कई वई। निढनि वॾनि इलाइक़नि मां निकितल रैलियूं मुख्य तक़रीब में शरीक थियूं। सक़ाफ़ती ॾींहं जे मौक़े ते बाडर शहर रिवायती ख़ुशियुनि ऐं सक़ाफ़त जे रंगनि सां रंगिजी वियो, जिते हिकु तरफ़ नौजवान अजरक ऐं टोपी पाए धरती सां मुहबत जो इज़हार कंदा रहिया, उते ॿिए पासे बाडर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ बाडर तालका मूवमेंट पारां सक़ाफ़ती ॾिहाड़े ते ज़ैब अली सारियो जी अॻुवाणी में रैली कढी वई। सक़ाफ़ती वेस पहिरियल शहरनि एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो त बाडर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। उन मौक़े ते अली अनवर अस्करी, कामरेड असगर नूनारी, मोहम्मद अली ख़ुश्क, नूर मोहम्मद बुलैदी, मौला बशफिल पोटो, अली ज़ोहरी ऐं नदीम सुमरो पिणु ख़िताब कयो।
टंडे मोहम्मद ख़ान में सकाफ़ती ईद जे क़ौमी ॾिहाड़े जे मौक़े ते शहर जे रेलवे स्टेशन खां मरकज़ी रैली शहरी इतिहाद जे सदर नूर हसन खोखर SUP जे अॻवान इमरान लगारी इम्तियाज़ नूनारी सिंधी अदबी संगत जे एजाज़ जसकाणी शाइर निसार अहमद नाज़ तारीख़दान मशकूर फुलकारो झूने लेखक क़ीमत सिंधी उस्मान शाह ज़ाहिद हुसैन कोलाची ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो ऐं ॿिनि जी अॻवानी में रैलियूं कढियूं वियूं। क़ौमी कारकुननि इंसानी ज़ंजीर ठाहे क़ौमी सकाफ़ती ईद जे मौक़े ते एकता जो इज़हार कयो, जॾहिं त सिंध जे अज़ीम शाइर शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी दरगाह ते चादर चाढ़े सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं वियूं। लाड़काणे में हर तरफ़ सकाफ़त जा इंटरनेटी रंग ॾिसण में आया। मुख्य तक़रीब में फ़नकारनि माहौल मंडे छॾियो। जैकमाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शहजादकोट ऐं शिकारपुर में बि क़ौमी एकता ईद जूं रैलियूं कढी सकाफ़ती ॾिहाड़े जो जश्न मल्हायो वियो। लाड़काणे में सकाफ़ती ईद जो ॾिहाड़ो जोश जज़्बे सां मल्हायो वियो, रैलियूं पिणु कढियूं वियूं। जॾहिं त जनाह बाग वटि मुख्य तक़रीब कोठाई वई, जंहिंजी शुरूआति भिटाई सरकार जी वाई सां कई वई। सीनियर सहाफ़ियुनि ऐं शाइरनि अब्दुल कादिर जागीराणी, मुनवर रिंद ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त नामियारनि रागियुनि उस्ताद ग़ुलाम शबीर समो, राजा समो, शिराज अब्बासी ऐं ॿियनि फ़नकारनि पंहिंजे सुरीले आवाज़ में सिंधी क़ौमी गीत पेश कया। ख़ैरपुर में पिणु असांखे सकाफ़त जा मुनफ़रद रंग ॾिसण में आया। सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं, जॾहिं त मरकज़ी रैली जसकम जे सीनियर वाइस चेयरमैन अमजद ख़ान मैसर, अयाज़ कुराई, ख़ान मोहम्मद ख़ान, कामरेड शहबाज फिलफोटो, मोहम्मद राशिद समिंग, असगर कुराई, कोमप्रस अॻवान, शबीर जमाली, SUP अॻवान फ़याज़ खमीसाणी, यारू मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। रैली में वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई, जॾहिं त निढड़ा ॿार पिणु शरीक थिया। रैली खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। सिंधी क़ौम हमेशह अमन, भाईचारे ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे। सिंधी हिकु ज़िंदा क़ौम आहे। अॼोके ॾींहं ते सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ ऐं सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू यकजहती तौरु पंहिंजी सिंध अमड़ सां नाज़ कनि था ऐं हमेशह कंदा रहंदा। सिंध जे ॿियनि शहरनि जीअं टंडो जाम में पिणु एकता जा इंटरनेटी रंग ॾिसण में आया। ज़रई कॉलोनी खां सिंध में धारिया नामंज़ूर जे सरे हेठि निकितल मुख्य रैली चिल्ड्रन पार्क खां शुरू थी, जेका सखी वहाब टाउन, आबादगार चौक, नेशनल बैंक चौक ऐं रुस्तम शहीद रोड खां गुज़रंदी वर्कशॉप स्टॉप ते पहुती। जीताबाद में हैदराबाद मिरपुर ख़ास रोड खां गुज़रंदी टंडो जाम प्रेस क्लब पहुती। रैली जी अॻवानी गुलशेर लोची, एजाज़ मेमण, मीर शाहनवाज़ टालपुर, मुदसर गुलशेर लोची, बशीर अहमद भुट्टो, मोहम्मद ख़ान जमाली, साजिद वेसर ऐं ॿिया करे रहिया हुआ। आख़िरी चौदगी में पिणु सकाफ़ती ईद शानदार नमूने सां मल्हाई वई। शाइरीन रैलियूं कढियूं ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। मुख्य सकाफ़ती रैली प्रेस क्लब खां निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी शहर जे मुख्य चौक ते पहुती। रैली में गॾु थियल शाइरीन क़ौमी गीतनि ते रक़्स करे सकाफ़त खे भेटा पेश कई। दादो में पिणु इंटरनेटी रंग ॾिसण में आया। नौजवाननि, ॿारनि ऐं वॾी उमिरि जे माण्हुनि पिणु क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त मुख्य तक़रीब दादो प्रेस क्लब ॿाहिरियां कोठाई वई, जंहिंमें सिंध जे मशहूरु फ़नकारनि बालक सिंधी, एजाज़ मकी, मुस्तफ़ा बिरोही, गुल मेहरान, गुल लतीफ़ ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा कई। क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो ऐं सिंध सां वफ़ा जो वचन वरजायो वियो। टंडे आदम में पिणु एकता तक़रीब मुनक़िद कई वई। सकाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते अब्दुर्रज़ाक बजोरो, कारी शौकत बजोरो, मौलाबश ख़ासखेली, मोहसिन बिहण, उमेर बिहण, कामरेड ग़ुलाम नबी ख़ासखेली, महताब ख़ासखेली, गुलज़ार पहवर ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं कढियूं वियूं, जेके प्रेस क्लब पहुतियूं। प्रेस क्लब ॿाहिरां मुख्य तक़रीब मुनक़िद कई वई। सागड़ प्रेस क्लब ॿाहिरां पिणु सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंधी अदबी संगत, STP, सागड़ डेमोक्रेटिक अलायंस ऐं ॿियनि तनज़ीमनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त
STP अॻवान जब्बार जुणेजो जी अॻवाणी में रैली कढी वई, जेका प्रेस क्लब ॿाहिरां थियल मुख्य तक़रीब में पहुते, जिते क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। मुख्य तक़रीब खे STP अॻवान जब्बार जुणेजी, अवामी तहरीक जे अॻवान क़ासिम आदिल लगारी, फंक्शनल लीग जे अॻवान एडवोकेट वक़ार जट, सलमा कुरैशी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त नसीब मलाह, हिदायत गुलज़ार ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सिंध जे सक़ाफ़ती ॾिहाड़ जे मौक़े ते बदीन में पिणु तक़रीब मुनक़िद कई वई। बदीन प्रेस क्लब अॻियां मुनक़िद कयल तक़रीब में तनवीर अहमद आराई, हमीद सुमरो, अता मुहम्मद चांडियो, मुस्तफ़ा जमाली, सावण ख़ासकेली, इमरान ख्वाजा, दीदार मलाह, मुनवर जमाली, प्रोफेसर अब्दुल्ला मलाह, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जी सदियूं पुराणी सक़ाफ़त तहज़ीब जो उहिञाण रही आहे, जंहिंजी रोशनी सदियुनि खां पोइ बि दिलनि खे रोशन करे थी। हिन मौक़े ते मुक़ररनि चयो त सिंध जे माण्हुनि जो ताक़तवर दुश्मन लाइ वाज़िह पैगाम आहे त जेकॾहिं कंहिं बि सिंध जे दरियाउनि, पाणी, मैदनियात ऐं ज़मीननि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई त सिंध जो हर ॿार मुतहद थी मज़ाहिमत कंदो ऐं पंहिंजनि हक़नि लाइ विढ़ंदो। उन मौक़े ते सिंध जे नामियारनि फ़नकारनि अलहने जुणेजे, अब्दुल्ला आकाश, इम्तियाज़ समेजे, अमर सुमरे ऐं ॿियनि पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में क़ौमी गीत पेश कया। मीरपुर ख़ासि में पिणु सिंध सां अथाह इश्क जो इज़हार कयो वियो। मुख्य तक़रीब प्रेस क्लब ॿाहिरां मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे अंग में शहरियुनि ऐं इलाइक़े वासियुनि शिरकत कई। नामियारी फ़नकारा ख़ुशबू लगारी क़ौमी सक़ाफ़ती ऐं सुफ़ियाणा कलाम ॻाया, जॾहिं त नौजवाननि गीतनि ते रक़्स पिणु कयो। मिठी में राजपूतनि तलवारनि ते रिवायती रक़्स कयो। राजपूत बिरादरी पारां तलवारनि ॾांडियुनि ते रक़्स करे सिंध जी सक़ाफ़त खे भेटा पेश कई वई। राजपूतनि जी रैली में कंवर करणे सिंह, एडवोकेट जैलम सिंह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त राजपूत बिरादरी सिंधी सक़ाफ़त जी मुहाफ़िज़ बणिजी रिवायती लिबास ऐं क़दीमी रांदियुनि खे ॿधी जो ॾिहाड़ो करे मल्हाए पई। असां सक़ाफ़त क़दीमी ऐं तारीख़ी तौरु सॼी सिंध अंदरि मिसाली आहे, जंहिंजो को बि मट कोन्हे। असीं सिंधी आहियूं ऐं सिंध सां पंहिंजी मुहबत जो इज़हार करियूं था। सिंध जे क़ौमी सक़ाफ़ती ॾींहं जे मौक़े ते सिंध जे अॻूणे गादी वारे इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती शहर ठठे में पिणु सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। रैलियूं कढियूं वियूं, जॾहिं त मरकज़ी तक़रीब प्रेस क्लब ठठे अॻियां मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ अॻवान शरीक थिया। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंध जे माण्हुनि मां नफ़रत, वेर ऐं वेछा ख़तमु करे सक़ाफ़त वारे ॾिहाड़ ते गॾु करे वॾो तारीख़ी कमु कयो आहे। सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइण सां गॾु सिंधी माण्हुनि खे इहो पैगाम पिणु ॾियूं था त असां पंहिंजी धरती, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं वजूद जे तहफ़ुज़ लाइ ॿधी ज़रिए कोशिशूं करे सघूं था। हैदराबाद में सिंध हारी कमेटी पारां पिणु सक़ाफ़ती कैंप क़ाइमु कई वई हुई, जिते ख़िताब कंदे सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो त असां सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं सॼी दुनिया में अॼु सिंध जे माण्हुनि अमन जी धरती जे पैरोकारनि सॼी सिंध में ख़ुशियूं ऐं जश्न मल्हाए वचन कयो आहे त असांजी सक़ाफ़त कारूंझर जबल आहे, असांजी सक़ाफ़त मोहन जो दड़ो आहे, असांजी सक़ाफ़त सचल साईं जी दरगाह बि आहे, असांजी सक़ाफ़त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि आहे, असांजी सक़ाफ़त सिंधू दरिया बि आहे, असांजी सक़ाफ़त सिंधी ॿोली बि आहे। असां इहो पैगाम ॾेई चुका आहियूं त असां पंहिंजी धरती जा वारिस, अॼु अमन जी धरती जा वारिस, असां पंहिंजे हर वसीले जी मालिकी करे सघूं था। पंहिंजे वसीलनि जी मालिकी कंदासीं। अॼु जंहिं चौक ते बीठा आहियूं, जंहिंजो नालो हैदर चौक, बाबा सिंध हैदर बख़्श जतोई जी जेका तारीख़ी जदोजहद हिन चौक तां हली, जॾहिं वन यूनिट जी तहरीक, MRD जी तहरीक, अध भटे जी तहरीक, हारियुनि जे लाइ वॾियूं तहरीकूं हलियूं, हिननि तहरीकनि कामयाबी माणी। हुन वधीक चयो त असीं पंहिंजी धरती जी मालिकी कंदासीं, पंहिंजी धरती जे वसीलनि जी मालिकी कंदासीं। सिंधू दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग वारनि साज़िशनि खे नाकाम बणाईंदासीं।
असीं पंहिंजे वसीलनि जी पाण मालिकी करणु ॼाणूं था। असांजो वचन आहे त पंहिंजी ॿोली सां गॾोगॾु सिंध जा वसीला बचाइण लाइ पिणु जदोजहद जारी रखंदासीं। सकाफ़ती ईद सखर खे पिणु सकाफ़त जे रंगनि में रंगे छॾियो। सखर ऐं रोहड़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती रैलियूं कढियूं वियूं, जॾहिं त मिरपुर माथेले में पिणु तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। ॾहरकी घोटकी जा इलाइक़ा पिणु सकाफ़त जे रंगनि में रंगियल नज़र आया। क़ौम परस्त सियासी समाजी मज़हबी जमायतनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि मुलाज़िम यूनियन पारां पिणु रैलियूं कढी सखर में थियल मुख्य तक़रीब में शिरकत कई वई, जॾहिं त क़ौमी गीतनि ते रक़्स करे मिटी सां मुहबत जो इज़हार कयो वियो। ॾोकरी में सकाफ़ती रंग नज़र आया। नौजवान समाजी इतिहाद ॾोकरी पारां शानदार सकाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी सहाफ़ती तनज़ीमनि तोड़े शहरियुनि शिरकत कई। नौजवान समाजी इतिहाद जी अॻुवाणी में ॾोकरी नाके चौक खां मोहन जो दड़ो ताईं सिंधू सभ्यता खे भेटा पेश कई वई। रैली में शरीक टोपी अजरक ओढियल नौजवाननि ऐं ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। रैली खे ख़िताब कंदे इरशाद बुघियो, उमेर लतीफ़ जुणेजो, फ़हद डेरो, दानियाल पीरज़ादो, शहूर पीरज़ादो, नदीम जुणेजो, सफ़ीर शाह, ज़ैन पीरज़ादो, साजिद दुनियो ऐं ॿियनि जो चवणु हो त सकाफ़त जो ॾिहाड़ो ईद वांगुरु आहे। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध हमेशह अमन प्यार ऐं पंहिंजाइप जो पैगाम ॾिनो आहे। असीं सिंध जा वारिस आहियूं ऐं सिंध लाइ जाखोड़ींदासीं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾ ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन